जी लतीफ़ नौ न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। मारवी NCPSL तरफ़ां मुंबई में यादगार सेमिनार मुनक़िद कयो वियो हो। प्रभु वफ़ा जी सदारत में मुनक़िद कयल मुशाइरे जूं कुझु झलकियूं अव्हां सां अॻु में वंडे चुका आहियूं। इन यादगार सेमिनार में दादी सुंदरी उत्तमचंदाणी, कला प्रकाश ऐं किरणो मैगज़ीन जे एडिटर लक्ष्मण कुकरेजा भी शिरकत कई हुई। सिदारत बर्क शायर प्रभु वफ़ा कई ऐं कारवाई हलाई वीना श्रृंगी। सुंदरी उत्तमचंदाणी ऐं कला प्रकाश ॿई सीनियर सदा हयात लेखिकाऊं आहिनि जिन खे केतिरनि मान सम्मान ऐं अवॉर्डनि सां नवाज़ियो वियो आहे। ॿिन्हिनि खे साहित्य अकेडमी अवॉर्ड सां नवाज़ियो वियो हो। सेमिनार जा यादगार पल अव्हां सां वंडण खां पहिरीं नौ न्यापो में प्रोग्रामनि जी रायनि जो जेको सिलसिलो असां शुरू कयो हो, इन सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं ऐं हिंद सिंध जे ख़ैर ख़्वाहनि जा तासरात अव्हां सां वंडे रहिया आहियूं। नसीम लिगारी सिंधी औरतुनि जो वेड़ो जी सरगर्म मेंबर आहे। कीअं विसारिया ॿेड़ीचंद जे चोथे एपिसोड हिकमत ते तासरात पेश कंदे फरमाए थी, अदी वीना श्रृंगी तव्हांजा प्रोग्राम ॿुधंदे माज़ी जे रंगीनियुनि जो मज़ो माणियो वठो। बहितरीन प्रोग्राम, बहितरीन सारोड़ियूं, सच त रूह सीराब थियो वञे। सदा सलामत हुजो, लिखंदा रहो। अव्हां जे लेखनि जा क़दुरदान मौजूदु आहिनि जेके तव्हांजे अंदर जे हर अहसास खे सम्झो सघनि था। त ॿिए तरफ़ मध्य प्रदेश ग्वालियर मां नंदलाल दयानी जा तासरात तव्हां सां वंडे रहिया आहियूं। नाविल सम्राट दादा गोबिंद माली जे जनम जे 100 साला मौक़े ते पेश कयल डॉक्यूमेंट्री अदबी गुलशन जा माली गोबिंद माली ते पंहिंजा तासरात पेश कंदे उहे फरमाइनि था, नौ न्यापो में सदा हयात बहुगुणे अदीब गोबिंद माली साहब जे फ़न जे हवाले सां अव्हां जेके तासरात ज़ाहिर कया आहिनि, मालूमात जे लिहाज़ खां बहितरीन आहिनि। लॻभॻि 50 साल अॻु या 55 साल शायदि 1967-68 जो साल हो जॾहिं ग्वालियर सिंधी समाज जे कोठ ते सुहिणी मक़बूल गुलूकारा भगवंती नावाणी सां गॾु दादा गोबिंद माली आया हुआ। स्नेह मोहब्बत जूं रहमतूं हासिलु थियूं। अहिड़ियूं लासानी शख़्सियतूं हाणे किथे मिलंदियूं। अव्हां तासरात ॿुधी रहिया हुआ। नौ न्यापो में पहिरीं हींअर कहाणीकारा नाविल निगार दादी सुंदरी उत्तमचंदाणी जंहिं 200 खनि कहाणियूं लिखियूं ऐं 12 1 एक्ट प्ले पाण तर्जुमा कया ऐं संदसि कहाणियूं ऐं ॿियो अदब किन इदारनि तरफ़ां अलॻि अलॻि ॿोलियुनि में तर्जुमो कयो वियो हो। पंहिंजे साहित्य संसार में फरमाए थी, मूं लाइ रचनाउनि जा मौज़ू ईअं पखिड़िया पिया आहिनि जहिड़ा सिंधबाद लाइ हीरनि जे माथिरी में हीरा। लेकिन ॼाणा थी त हर को हीरो घड़जण ऐं परखजण खां पोइ ई कंहिं नववर्णी जे सिंगार जो ज़ेवर बणिजी सघंदो आहे। मारवी जी यादगार वीडियो रिकॉर्डिंग जेका आहे उन जी झलक जंहिंमें दादी सुंदरी उत्तमचंदाणी शिरकत कई, उहा पेश करे रहिया आहियूं। पहली ये चीज लिखी हुई देखो भी मिलती क्या बोल रही है बेचारा ही करो चले मुझे लगो क्या है पहले मुझे खबर था मैं ताने ना तो बता रात बढ़िया रात शायरी तेरे पाण मन में रात जो रूप है रात बढ़िया रात असांजे दिलि अंदर जीअं मोहर में ॾियो झको झको कुझु तिखो तिखो कुझु पिड़ियो जानो रात वॾो रात असांजी
त असांजे ॾींहं अंदरि जीअं मुंबई में ॾियो जेको जेको कुझु दुखो दुखो कुझु प्रिय हुजणु ओड़ा कयो। जॾहिं कोई वाट विसारे हिन मुंबई वटि आयो आहे, जॾहिं बि कोई वाट विसारे हिन मुंबई वटि आयो आहे, मुंहिंजे जलंदे जीअ तॾहिं पोइ दॿो हुनखे पुॼायो आहे। ॻाल्हि मिठी कीअं आईंदी मूं वटि सॾण थी चवंदा हिकु पल सूरज डोम चुकंदो बसि दुख सां घुमण रहियो पटाओ। तूं आईं दासी, तूं आईं विच आईं मिठड़ी रोशन रूप अनेक थिया। तूं आईं तो आईं मिठी रोशन रूप अनेक थिया। लोट वणन पनन पनन मूं भूंगन जा गीत ॿुधा। लोट वणन जी छिड़न पनन जी मूं भूंगन जा गीत ॿुधा। जन्नत जे ॻाल्हियुनि ते मूं ओझा गए के मीत ॾिठा। जन्नत जे ॻाल्हियुनि ते मूं ओझा गए के मीत ॾिठा। राम ने या राम ने मुझे या सूझ मूरल मन ऐं जोरल जीव पिणु खिलंदे खिलंदे सूर सता। का खुशबू हिन साह समाई, का खुशबू हिन साह समाई। कपिड़नि चीजनि हेठियुनि पिणु तूं आईं निचो आईं, तूं आईं निचो आईं नेवर सुठा भेरूं साल लॻा। धरती में जे जीअ में ईअं जीअं छाट कचनि में धरती आहे। धरती में जे रात हुआ या तूफान में भरती आहे। धरती में जे झांझीअ में भरती जी रात हुआ या तूफान में भरती नौ न्यापो जे सिलसिले की नाविल निगारा कहाणीकारा कला प्रकाश जे यादगार वीडियो रिकॉर्डिंग सां अॻिते वधाए रहिया आहियूं। कला प्रकाश खे साहित्य अकेडमी ऐं ॿियनि इदारनि तरफ़ां इनामनि सां नवाज़ियो वियो हो। संदसि किताब सिंध में मुख़्तलिफ़ इदारनि तरफ़ां पब्लिश कया विया आहिनि। कला धीअ सिंधूअ में सिंध खे पसे थी। उहा फरमाए थी, मुंहिंजे दादा मुंहिंजो नालो रखियो आहे सिंधू, मुंहिंजे दादा मुंहिंजो नालो रखियो आहे सिंधू। तुंहिंजी मासूमियत ॾिसी मुंहिंजो सिंध जे सिक जो जज़्बो पियो जाॻी। तोॾे ॾिसी दिलि में चयुमि सच थी चवीं, असीं सिंध तव्हां में ई त समाए वेंदासीं मिठी। इहे तासरात हुआ कला प्रकाश जा हिन शाइरी में। कला प्रकाश जे जेका आहे यादगार पलनि खे अव्हां खे जेको आहे उन में हम सफ़र बढ़ाए रहिया आहियूं। आज़ाद कविता ऐं वग़ैरह वग़ैरह घणेई नाला ॾिना विया आहिनि। तुंहिंजी टेगर ॾिसण वटि आहे मुंहिंजी जेठामणी 40 सां पई ॻाल्हायां मां। तुंहिंजी टेगर ॾिसण वटि आहे मुंहिंजी जेठामणी जॾहिं खां पंहिंजो पितुकड़ो सौटु ॾिसी आई आहीं तॾहिं खां हिकु ई ॻाल्हि पई रटी, अमां केतिरो नंढिड़ो आहे रिथित। पंहिंजा नंढड़ा हथ पुट खन जे विछोटीअ ते झले हर हर पुछींदी, ॿुधाए अमां केॾिड़ो आहे न। मां तुंहिंजा ॿई हथ पंहिंजनि अखियुनि ते रखी चवां, तूं बि त नंढड़ी आहीं मुंहिंजी जेठामणी। कला प्रकाश ऐं सुंदरी उत्तम चंदाणी खां पोइ किरणो जे एडिटर सदा हयात लक्ष्मण कुकरेजा जे यादगार वीडियो रिकॉर्डिंग शेयर करे रहिया आहियूं। लक्ष्मण कुकरेजा खां मंगाराम मलकाणी ऐं लेखराज अज़ीज़ जे 100 साला जश्न जे मौक़े ते दिल्ली सिंधी एकेडमीअ तरफ़ां मक़ालनि ते आधारित जेको यादगार किताब शाये कयो वियो हो, तंहिंजो कवर मूं कुकरेजा खां ठारायो हो। किरणो मैगज़ीन में हू आर्टिकल सां गॾु पंहिंजा ठाहियल चित्र बि ॾींदो हो। सुठो आर्टिस्ट हो। मोहन जे दड़े जा
या भगवान बुद्ध जा या ॿियूं केतिरियूं तस्वीरूं स्केच वग़ैरह किरणों में पेश कंदो रहंदो हो आर्टिकल सां गॾु। अवी यादगार वीडियो रिकॉर्डिंग जा पल माणियो। श्री लक्ष्मण कुकरेजा जिन खे नींद ॾींदसि त उहे पंहिंजो गज़ल पेश कनि ऐं उन्हनि जी किरणो मैगज़ीन आहे, हुन में असांखे उन्हनि जो रचनाऊं पढ़ण लाइ मिलंदियूं आहिनि। अॼुकल्ह अहिड़ो अची वियो आहे, वक़्तु अॼुकल्ह अहिड़ो अची वियो आहे, दाह ॾियण जो दाइरो घटिजी वियो। वक़्तु अॼुकल्ह अहिड़ो अची वियो आहे, वक़्तु अॼुकल्ह अहिड़ो अची वियो आहे, दाह ॾियण जो दाइरो घटिजी वियो आहे। ॿियो बंदा सुस पुस करण सवाइ ॿुधिजे न पियो, सुस पुस करण सवाइ ॿियो ॿुधिजे न पियो, अखियुनि फाटल चहिरो टिटिजी वियो। सुस पुस करण सवाइ ॿियो ॿुधिजे न पियो, अखियुनि फाटल चहिरो टिटिजी वियो। हिसियल मन सां पियो हले हर को, हिसियल मन सां पियो हले हर को, नए चेहरे सां पुराणो मटिजी वियो। अंदरां ई अंदरां बिना जांच थियनि फैसला, अंदरां ई अंदरां बिना जांच थियनि था फैसला, थियनि फैसला, ॼण धरतीअ तां इंसाफ़ भॼी वियो आहे, ॼण धरतीअ तां इंसाफ़ भॼी वियो। ॿुधंदा हुआसीं लफ़्ज़ नर्क नंढपण में, ॿुधंदा हुआसीं नर्क नंढपण में, लफ़्ज़ नंढपण सुर्ग सच थी वियो आहे, लफ़्ज़ नंढपण सुर्ग सच थी वियो आहे। जो कुझु थी रहियो आहे ॾिसूं पिया असां, जो कुझु थी रहियो आहे ॾिसूं पिया असां, टिनी बांदरनि जो उल्टो असर ॼमी वियो आहे, टिनी बांदरनि जो असर उल्टो असर ॼमी वियो आहे। आख़िरी बंदा कॾहिं जादुई असर हेठि हले पियो, कंहिं जादुई असर हेठि हले पियो इंसान, कंहिं जादुई असर हेठि हले पियो इंसान, ॿियो न ठाठारकी ॿिली बणिजी वियो। कंहिं जादुई असर हेठि हले पियो इंसान, ॿियो न ठाठारकी ॿिली बणिजी वियो।